मसरूफ़ लगंदा हुआ हू नुमाइंदा सिविल सोसाइटी जा अॼु थिया बेकार आहिनि। लागू लॉकडाउन आइसोलेशन उन्हनि लाइ को सगारो ॼार आहे ही पिया फतकन मची जे आइसोलेशन उन्हनि लाइ को सगारो ॼार आहे ही पिया फतकन मची जे बंद सरगर्मियूं थियूं बंद ऐवाने सहाफ़त कोन आ जलसो जुलूस मार्च धरणो को बि नाहे बंद बोली अख्तियारे बंद आहे सिंध म्यूज़ियम कान पब्लिक गैदरिंग कोन मेलो ऐं जमेलो हुलूला चो को बि नाहे किथ तमाशो को बि नाहे हुलूला चो को बि नाहे किथ तमाशो को बि नाहे मुफ़्त जा सरवाण हीरो ना हो जा शौक़ पूरो कीअं कनि सेल्फियन जो शौक़ पूरो कीअं कनि ॿार भाषण जी लहे पर कीअं लहे घर उन्हनि लाइ क़ैद आहे थी विया बेरोज़गार था किरोना ते विझनि लानतूं बेशुमार पाण मां बेज़ार आहिनि नौकरनि जे लाइ थिया आज़ार आहिनि